नाज़रीन ते ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं। हैदराबाद की अदालत जाली डिग्री केस में DIG के 22 अगस्त ते पेश थियण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद ख़ानगी यूनिवर्सिटी के चांसलर प्रोफेसर हमीदुल्ला काज़ी ऐं ॿियनि ख़िलाफ़ जाली डिग्री वारो केस दाख़िल करण ते DIG के 22 अगस्त ते पेश थियण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। वाक़िआ आगाह कंदा हलूं पिया। प्रोफेसर हमीदुल्ला काज़ी ऐं ॿियनि वकील सजाद अहमद चांडियो मार्फत पुलिस पारां घरनि ते चढ़ाई ऐं गिरफ़्तारियुनि ख़िलाफ़ दरख़्वास्त दाख़िल कराई आहे। अव्हांखे आगाह कंदा हलूं पिया। डॉक्टर हमीदुल्ला काज़ी ऐं ॿियनि ख़िलाफ़ हटड़ी पुलिस जाली डिग्री जारी करण जो कूड़ो केस दाख़िल कयो आहे। हैदराबाद में ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। हैदराबाद की अदालत जाली डिग्री केस में DIG के 22 अगस्त ते पेश थियण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अव्हांखे आगाह कंदा हलूं पिया। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद जे ख़ानगी यूनिवर्सिटी के चांसलर प्रोफेसर हमीदुल्ला काज़ी ऐं ॿियनि ख़िलाफ़ जाली डिग्री वारो केस दाख़िल करण ते DIG के 22 अगस्त ते पेश थियण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अव्हांखे आगाह कंदा हलूं पिया। प्रोफेसर हमीदुल्ला काज़ी ऐं ॿियनि वकील सजाद अहमद चांडियो मार्फत पुलिस पारां घरनि ते चढ़ाई ऐं गिरफ़्तारियुनि ख़िलाफ़ दरख़्वास्त दाख़िल कराई आहे। अपडेट मालूम कंदासीं इन हवाले सां असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे हैदराबाद जो रिपोर्टर शबीर अबड़ो। शबीर, आगाह कजो, हैदराबाद की अदालत जाली डिग्री केस में DIG के 22 अगस्त ते तलब करे वरितो आहे। इन हवाले सां जी बिल्कुल, सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद ख़ानगी यूनिवर्सिटी के चांसलर प्रोफेसर हमीदुल्ला काज़ी ऐं ॿियनि ख़िलाफ़ जाली डिग्री वारो केस दाख़िल करण ते DIG के 22 अगस्त ते पेश थियण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। प्रोफेसर हमीदुल्ला काज़ी ऐं ॿियनि वकील सजाद अहमद चांडियो मार्फत पुलिस पारां घरनि ते चढ़ाई ऐं गिरफ़्तारियुनि ख़िलाफ़ दरख़्वास्त दाख़िल कराई हुई। दरख़्वास्त में मौक़ुफ़ अख़्तियार कयो वियो त डॉक्टर हमीदुल्ला काज़ी ऐं ॿियनि ख़िलाफ़ हथड़ी पुलिस जाली डिग्री जारी करण जो कूड़ो केस दाख़िल कयो। कुछ ॾींहं अॻु पुलिस बिना वारंट जे चांसलर डॉक्टर हमीदुल्ला काज़ी जे घर ते चढ़ाई करे चादर ऐं चौदीवारी जो तक़दस इस्तेमाल कयो ऐं प्रोफेसर के गिरफ़्तार कयो। वकील अदालत के इस्तदा कई त अदालत पुलिस के ॼाणायल केस में गिरफ़्तारियुनि खां रोकींदे मामले की जांच जो हुकुम ॾेई। अदालत पुलिस के गिरफ़्तारियुनि खां रोकींदे SHO हटड़ी के पेश थियण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। जी ठीक है, वॾी महिरबानी शबीर अबड़ो तफ़सील ॾिनो।